नाज़िन सिंध हाई कोर्ट शागिर्द अॻवान गनी अमान चांडियो ऐं सरमत मीराणी जी बरियत कालादम करार ॾींदे ॿिन्हिनि ॼणनि खे अॼु एटीसी में पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कयो था कमर मेमण खां। कमर, छा तफ़सील आहे? जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अमान गनी चांडियो ऐं सरमद मीराणी जे जेको फ़ैसिलो थियो हो जुडिशियल मैजिस्ट्रेट उन्हनि खे रिलीज़ कयो हो, उनखे जेको आहे पंहिंजो अॼु सीटीडी वारनि हाई कोर्ट में चैलेंज कयो हो ऐं हाई कोर्ट जेको आहे उनजी ॿुधणी खां पोइ जेको आहे उनजो फ़ैसिलो रिज़र्व कयो हो, जेको उन जेको हाई कोर्ट जारी करे छॾियो आहे ऐं जुडिशियल मैजिस्ट्रेट जो फ़ैसिलो जेको आहे हाई कोर्ट रद्द करे छॾियो आहे ऐं अमान गनी चांडियो ऐं सरमद मीराणी खे अॼु ई एटीसी कोर्ट में पेश करण जो हुकुम ॾिनो आहे। सिंध हाई कोर्ट दहशतगर्दी मुक़दमे में गिरफ़्तार शागिर्द अॻवान अमान गनी चांडियो ऐं सरमद मीराणी जी आज़ादी बाबति ॿुधणी दौरान जुडिशियल मैजिस्ट्रेट जो जेको फ़ैसिलो हो उनखे कालदम करार ॾिनो आहे। अदालत चयो आहे त मैजिस्ट्रेट खे जेको आहे अहिड़ो अख़्तियार हासिल न हो। अदालत अॼु ई सीटीडी खे हुकुम ॾिनो आहे त ॿिन्ही जवाबदारनि खे इंसाद दहशतगर्दी एटीसी जे मुंतज़िम जज रूबरू पेश कयो वञे। इन खां अलावा जेको आहे क़ाइम मक़ाम प्रोसिक्यूटर जनरल इंचार्ज सीटीडी अदालत खे यकीन ॾियारियो त मुलज़मान जेके जवाबदार आहिनि उनखे जुडिशियल हिरासत में कराइबो। अदालत जेल सुपरीडेंट खे हुकुम ॾिनो त ॿिन्ही जवाबदारनि जो फौरी तौर ते चेकअप करायो वञे ऐं रिपोर्ट 5 ॾींहंनि अंदरि हाई कोर्ट जी MIT में जमा कराई वञे। जी कमर, महिरबानी।